मोरो में पुट जी ज़बरदस्ती शादी कराईंदड़ पीउ ख़िलाफ़ माउ पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मसमात ज़फ़रत ख़ातून चयो त मुड़ुसु महबूब सियाल 15 साल अॻु तलाक ॾेई लातालुकी जो इज़हार करे छॾियो हो। मुड़ुसु ॿी शादी करण खां पोइ मूंखां अलॻि थी वियो आहे, जेको हाणे ज़बरदस्ती पुट खे पंहिंजी ॿी ज़ाल जे भाणेजीअ सां परणाइणु चाहे थो। पुट पारां इनकार करण ते मुड़ुसु खेसि क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन एसएसपी नौशरो पहिरों ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त मुड़ुसु पारां अगवा कयल पुट खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। नवदेरो जे ॻोठ बाग अली गोपांग जे रहवासियुनि पारां बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते अब्बास अली गोपांग, मजीद गोपांग ऐं ॿियनि चयो त शहर विच में होटल हलाए पेट गुज़र कंदा आहियूं, जॾहिं त बिरादरी जे बासर अंगण गोपांग पारां लातालुक थियल भाउ सिकंदर अली खे व्याज जी ॾिनल रक़म जी घुर असां खां करे रहियो आहे। हू ॾाढाई करे असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिंसां असांखे जान जो ख़तरो आहे। हुन IG सिंध DIG लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त बासर व्याजी ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे। डिग्री भरिसां ॻोठ फाज़िल भट्टी जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में इज़ाफ़ी क्लासरूम, कंप्यूटर ऐं साइंस लैब समेत स्कूल जी चौधरीवारी न हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते उस्तादनि ऐं शागिर्दनि चयो त स्कूल में क्लासरूम घटि हुजण सबबि शागिर्द वण हेठि वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि, जॾहिं त स्कूल में पीअण जे पाणी, सोलर सिस्टम समेत बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे। क्लासरूम ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ डायरेक्टर स्कूल एजुकेशन मीरपुर ख़ासि खे दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि हिन वक़्त ताईं को बि तदारुक नाहे थी सघियो। हुननि सूबाई वज़ीर तालीम सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कयो त स्कूल में क्लासरूम, कंप्यूटर लैब ऐं बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। उस्मान चावड़ी ॻोठ ख़ैर मोहम्मद आकलाणी जे प्राइमरी स्कूल जा छित जा चापड़ किरण सबबि शागिर्दनि में भाॼ पइजी वई, जंहिं सबबि कुझु शागिर्द ज़ख़्मी थी पिया। हुन मौक़े ते ॻोठाणे अज़ीम आकलाणी, रमज़ान आकलाणी ऐं ॿियनि चयो त स्कूल जी ज़बून हाली मुतलिक़ DEO ऐं डिप्टी कमिश्नर खे दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि अमल नाहे थी सघियो। स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि खे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार तालीम खाते जा अमलदार समेत ज़िले इंतिज़ामिया हूंदी। हुननि मुतालबो कयो त स्कूल जो मरमती कमु कराए मासूम शागिर्दनि जी जान बचाई वञे। भरिसां मकली जे गर्ल्स हाई स्कूल में वेन्स फॉर एजुकेशन फाउंडेशन तरफ़ां स्कूल आई स्क्रीनिंग प्रोग्राम जो आगाज़ कयो वियो, जिते शागिर्दनि जो मुफ़्त मुआइनो करे खेनि दवाऊं ऐं ऐनकूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते स्कूल जी हेड मिस्ट्रेस आपा यास्मीन ओनड़ ऐं फाउंडेशन जे ज़िले कोऑर्डिनेटर कंबर बेग चयो त अखियुनि जी बीमारी बालिगपन में ज़ाहिर नाहे थींदी, जेकॾहिं वक़्त सिर इलाज ऐं एहतियात न कजे त बीनाई महफ़ूज़ रखणु मुमकिन नाहे।